हिन सॼे मामले खे मसइले खे ॾिसंदे ट्रंप आख़िर छो पंहिंजी बेहयाई ते क़ाइमु आहे ऐं होॾ ते क़ाइमु आहे त मूं खां पोइ दुनिया खे कोई शिकस्त नथो ॾेई सघे, फतह नथो करे सघे? एक्चुअली मसलो इहो आहे त ट्रंप जी अगरि अवां शख्सियत खे ॾिसो त इम्पल्सिव आहे जी, उन में प्लाज़िबिलिटी जो एलिमेंट तमामु घटि आहे, तकड़ा फ़ैसिला कंदो आहे, उन में कंसिस्टेंसी न आहे हूंदी उन्हनि फ़ैसिलनि में। सो इन करे इम्पल्सिव भी आहे, चेंजेबल भी आहे, टाइम टू टाइम पाण खे चेंज कंदो आहे। मिसाल तौर पहिरों चाइना लाइ जीअं उन्हनि चयो त चाइना एक्सप्लाइटर आहे, मनी डॉलर मैनिपुलेटर आहे ऐं अमेरिका खे तमामु घणो नुक़सान थो पहुचाए। चाइना वञण खां पोइ उन्हनि चयो त चाइना इनक्रेडिबल डेवलपमेंट कई आहे ऐं इनक्रेडिबल पर्सनैलिटी आहे प्रेसिडेंट जी मुंहिंजो दोस्त आहे वग़ैरह वग़ैरह। सो लिहाज़ा इम्पल्सिव शख्सियत आहे ऐं उनमें तब्दीलियूं अव्हांखे तमामु घणियूं नज़र ईंदियूं। उनजे मुक़ाबले में अगरि प्रेसिडेंट ज़ी खे अव्हां ॾिसो त स्ट्रेटेजिक आहे ऐं अहिड़े नमूने सां उन्हनि जी जेकी पॉलिसीज़ आहिनि उन्हनि में तव्हांखे कंसिस्टेंसी नज़र ईंदी, चेंज नज़र न ईंदी। हाणे जेसि ताईं ईरान जो मामलो आहे, ईरान जे बारे में जेकी अमेरिकन अंडरस्टैंडिंग हुई त जेको 3D ऑब्जेक्टिव्स आहिनि, डीकैपिटेशन ऑफ द लीडरशिप, डीवेपनाइज़ेशन ऐं डिसमेंटलिंग द रिजीम, उहा नाकाम थी वई ऐं ईरान पंहिंजे 45 ॾींहंनि में 3D पॉलिसी सक्सेसफुली परसू कयो, जंहिंमें डीऑक्सीजनाइज़ेशन ऑफ अमेरिकन जेको आहे लॉजिस्टिक्स, dismantling the American military infrastructure and dispersing American military assets in the region. ग्रीस वञण, उन खां पोइ डियागो गार्शिया वञण, कुझु इज़राइल शिफ्ट करण। सो अहिड़े नमूने सां ईरान जी पॉलिसी तमामु घणी सक्सेसफुल नज़र आई ऐं रिज़ल्ट इहो बीठो त हिन महिल ही जंग जेकी आहे उहा अमेरिका में बदनाम तरीन जंग जे तौर ते ॾिठी वञे पई। हाणे प्रेसिडेंट ट्रंप वटि 3 ऑप्शन्स आहिनि ऐं 3 ऑप्शन इंतहाई ख़तरनाक आहिनि फ्रॉम अमेरिकन एडमिनिस्ट्रेशन पर्सपेक्टिव। पहिरियों ऑप्शन इहो आहे त जीअं प्रेसिडेंट ट्रंप धमकियूं थो ॾिए त आउं वॾी जंग जो आगाज़ करे सघां थो पियो ऐं ईरान वटि घटि टाइम आहे ऐं इहो हमलो बि न करे ऐं अहिड़े नमूने सां ब्लॉकेड बि जारी रहे त इहो इकोनॉमिक बर्डन थींदो अमेरिका ते, बिकॉज़ हिन महिल अमेरिका में इन्फ्लेशन 4% ताईं पहुची चुकी आहे। इन सूरत में अमेरिका जे अंदरि रिजीम चेंज जा ख़तरात तमामु घणा वधी रहिया आहिनि। सेकेंड ऑप्शन इहो आहे त अमेरिका पंहिंजी एयर स्ट्राइक्स करे, सर्जिकल स्ट्राइक्स करे, जीअं माज़ी में कंदो रहियो आहे। उन सूरत में ईरान बि रिटेलिएट कंदो ऐं अमेरिकन स्ट्रेटेजिक एसेट्स विद इन द रीजन एंड अमेरिकन अलाइज खे टारगेट कंदो। अगेन ऑयल प्राइसेस वधंदा, गैसोलिन प्राइस वधंदो, इन्फ्लेशन वधंदो ऐं अगेन अमेरिका में रिजीम चेंज जो ख़तरो वधी वेंदो। टी जेको ऑप्शन आहे उहो पंहिंजा ग्राउंड ते ट्रूप्स लाहे, उन लाइ ईरानी बि तयार आहिनि ऐं उन सूरत में अगरि बॉडी बैग्स वञनि था बैक टू अमेरिका, अव्हांखे यादि हूंदो वियतनाम में डेडी बैग सेंड्रूम स्टार्ट थियो, बिकॉज़ अमेरिकन नेशन इज वेरी कैजुअलिटी सेंसिटिव नेशन। इन सूरत में बि अगेन डिमॉन्स्ट्रेशंस थींदियूं ऐं रिजीम चेंज थींदो। हाणे मसलो इहो आहे त रिपब्लिकन पार्टी पाण परेशान आहे इन इम्पल्सिव नेचर ऑफ प्रेसिडेंट ट्रंप जी, त अगरि इहो सिलसिलो ऐं क्राइसिस ईअं कंटिन्यू रहंदो त इन द कमिंग डेज स्पेशली इन द मिड टर्म इलेक्शंस उन्हनि जी शिकस्त त पकी आहे, पर छा इहा शिकस्त परमानेंट शिकस्त चाहींदा हू हमेशा जे लाइ, इहो सवाल आहे उन्हनि जे साम्हूं। सो मां सम्झां थो 3 ऑप्शन आहिनि, 3 ऑप्शन जेके आहिनि उहे अमेरिका जे फेवर में न आहिनि, सवाइ हिकिड़े ऑप्शन जे त अमेरिका जेको आहे टैक्टिकल रिट्रीट करे, क्राइसिस खे मैनेज करे, पाकिस्तान जी मीडिएशन खे फैसिलिटेट करे ऐं जंग मां निकिरे, न कि इज़राइल जी जंग में पाण खे एग्ज़ॉस्ट करे।